पंहिंजा ड्रामे जी वॾी अपडेट दोस्तों अॼु आई आहे जेका तव्हां सां मां शेयर कंदुसि। हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा आहिनि, अॻिते बि मिलंदा रहंदा। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो त हाणे फ़ैसिलो थियण वारो आहे। शेरल वारा रुंडे जी ज़िम्मेवारी खणी चाकर खान वटि फ़ैसिलो कनि पिया। जी हाँ दोस्तों, ये आख़िरी सीन आहिनि ड्रामे जा। जी हाँ दोस्तों, छो त जीअं फ़ैसिलो थींदो सांवल चाकर खान जेको आहे पंहिंजो हक़ हिसाब रुंडे वारनि खानी फ़ैसिले में वठंदो। थी सघे थो मतिलबु बशके छॾे ऐं होॾां जेको आहे शेरल वारा मसइलो हल कराए हलिया वेंदा। पोइ ड्रामे जो वाइंड अप ईअं हिसाब सां थींदो। नौकराणी जेको आहे इहा हिसाब किताब वठंदी हसीना खां, उन खे पूरो कंदी ऐं इहा उन जे हवाले आहे। बाक़ी रही ॻाल्हि जाबर उठ जी, जाबर उठ खां हिसाब किताब वठंदो सांवल, छो सांवल जे भाउ खे हुन मारियो हो। अहिड़े हिसाब सां हो उन खे पूरो कंदो। अहिड़े हिसाब सां ड्रामे जी कहाणी अॻिते ख़तमु, ड्रामे जी कहाणी कोन बचंदी। पोइ ड्रामे जो वाइंड अप कयो वेंदो, ड्रामो ख़तमु कयो वेंदो, पोइ कहाणी पूरी थी वेंदी। अहिड़े हिसाब सां दोस्तों, अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ दोस्तों अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।